नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में नाले वारे तहलीमदान ऐं गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल खिपरो ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो जे बानी मौलवी मोहम्मद हसन पौड़ जी 42 वर्सी मौलवी मोहम्मद हसन यादगार कमेटी खिपरो जेमखाना क्लब खिपरो में मल्हाई वई, जंहिंमें खिपरो समेत सिंध मां इल्म दोस्त ऐं अदब दोस्त माण्हुनि शिरकत कई। मौलवी मोहम्मद हसन पौड़ जी 42 वर्सी में सदारती खिताब प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो मीर हसन सिरेवाल खिताब कयो। इन मौके ते आयल मेहमाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हेतिरा मदरसा आहिनि ऐं इन पाए जा माण्हू तमामु घटि पिया पैदा थियनि ऐं छो नथा पैदा थियनि, उन जा कहिड़ा कारण आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त अॻे एॾी यकसूई हुई जो जीअं त ज़िक्र थियो त हू कंहिं बि मसलक खे न छेड़ींदा हुआ ऐं न पंहिंजो ई मसलक जेको हुनजो हूंदो हुओ ईमान हो उहो दिलि ताईं रखंदा हुआ ऐं अहिड़े क़िस्म को बि इज़हार या तसब कोन हो। ऐं हींअर अलाए केतिरा मसलक मां मसलक ठही विया आहिनि अॼा। मोहम्मद हसन पौड़ जूं ख़िदमतूं जेके असां संस फ़रज़ जे वाता ॿुधियूं या अॻु में पढ़ियो अथऊं या मुख़्तलिफ़ हुनजे शागिर्दनि ॿुधो अथऊं त उहे त एतिरियूं हुननि जो नज़र फेराइजी त अहिड़ो यगानो माण्हू सिंध में सुञो ई कोन थो। अॻु में जिन स्कूल इदारा हलाया आहिनि उहे सभु ज़मीनदार वॾा माण्हू में भिट भाइटी में हलायूं, कंडियारी में हलायूं, टने बाग में हलायूं, जिन माण्हू नाला ॿुधूं था ॿियनि भराया उहे सभु तक़रीबन पैसनि वारा माण्हू। हीउ वाहिद माण्हू सिंध में हो जे ख़ाली हथनि ते एॾा इदारा क़ाइमु कया, मदरसो स्कूल ऐं तमामु पंहिंजो ज़िंदगी ॾिनी ऐं हुन पंहिंजो तन मन धन हर शइ माना तइलीम लाइ वक़्फ़ कई। मौलवी मोहम्मद हसन पौड़ साहिबु उन दौर मंझि वाक़ई जेके सरहंदी वारा माण्हू हुआ उहे त तइलीमी इदारा हलाईंदा हुआ, जीअं बिट बाइटी आहे या कंडियारी जा मरीअन बिट बाइटी जा ऐं कंडियारी जा वसाण ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जा। पर हिकिड़ो फ़क़ीरतन माण्हू ऐं ग़रीब माण्हू थी करे ऐं पंहिंजो चंदो चूड़ी करे उन में इदारा हलाइण में इहा हुनजी कमिटमेंट हुई, इहा हुनजो जज़्बो हो ऐं उन जज़्बे तहत हुन जेको पंहिंजो कमु सर अंजाम ॾिनो। अॼु उन इदारनि मंझां हज़ारे माण्हू मुस्तफ़ीद थी मुख़्तलिफ़ उहिदनि ते विराजमान आहिनि ऐं मूंखे जेतिरे ताईं ॼाण आहे त मलूक पौड़ हाई स्कूल मंझां जेको शागिर्द जेके निकिता उहे वॾनि उहिदनि ते पहुता ऐं उन्हनि जा वरी औलाद अञा वॾनि उहिदनि ते पहुता। साहब जूं त पाकिस्तान हिंदुस्तान खां अॻु में मलूक पौड़ जेको तल्क खिपरे में ॾखिण पासे जो ॻोठु आहे, जेको असुरी जेको आहे सो पौड़नि जो ॻोठु सॾिजे थो, वॾो ज़मीनदारी आहे। उते जी वालिद साहिबु मदरसो खोलियो हो, शुरूआति स्टार्टिंग। इहो टाइम हो 1928 जो। हाणे 1928 में हिते बसगिरदाई में को बि अहिड़ो AP क्लास कोन हो, तॾहिं AP क्लास हूंदा हुआ, यानी अंग्रेज़ी पर जंहिंमें फाइनल थींदो हो। ऐं ॿियो वालिद साहिबु हिते AP क्लास बि खोलियो त मदरसो बि खोलियो। उन में जनाब उस्ताद मोहम्मद उमर हाले दाऊद पोटो साहिबु उहो उस्ताद हूंदा, ॿिया के हिंदू मास्तर हूंदा हुआ। मदरसे में हिंदू मास्तर उन टाइम में रखिया वेंदा हुआ, रवादारी सिंध जी हुई जी। बाबति उन टाइम में को उहा इहा हुई त AP क्लास जेके हूंदा उहे हिंदू मास्तर हूंदा हुआ ऐं मदरसो जुदा हूंदो हो, हुनजो पंहिंजो पीरियड हूंदा, जीअं उहो सिस्टम हिकिड़े क़िस्म जो हुन पंहिंजे हथां हलायो ऐं उन में वॾी वॾी शख़्सियतूं जेके आहिनि उते तालीम हासिलु कई, जंहिंमें तव्हां इहो वज़ीर आला सिंध जो जेको आहे उहो ॿुधो हूंदो अब्दुल कादिर हाले पुटु साहिबु, उहो बि उते ई तालीम हासिलु कई। ऐं उनखां पोइ ख़लीफ़ो मोहम्मद आकिल हिंगोरो उहो बि उते ई स्कूल मदरसे में ऐं परे परे जा घोटगी जा बि हिते पढ़ंदा हुआ, दादू जा हिते पढ़ंदा हुआ, परे परदेसी शागिर्द जेके आहिनि हिते अची तालीम हासिलु कंदा हुआ। हसन पौड़ खिपरे जो इल्म दोस्त, अदब दोस्त, समाज सुधारक ऐं इंसान दोस्त शख़्सियत हुआ। जॾहिं ऊंधाओ दौर हो, जॾहिं लाशोरी दौर हो, उन दौर में हिन खिपरे में इल्म जी लाट पैदा कई। खिपरो जे तलके जे पासे में पंहिंजो मक़ामी जो ॻोठु मलूक पौड़, उन में हुन दीनी मदरसो क़ाइमु कयईं, नंढड़ो प्राइमरी प्राइवेट स्कूल क़ाइमु कयईं। वरी उन इदारे खे खणी उन खिपरे में आयो। खिपरे में उन वक़्तु एॾो गुरबत ऐं मुफ़लिसी वारो दौर हो जो के इंसान दोस्त हाजी बांके चानीअ उनखे पंहिंजी ज़ाती जॻह ॾिनी, उन में उन स्कूल क़ाइमु कयईं। उहो स्कूल अॻिते हली प्राइमरी स्कूल थियण खां पोइ मिडल स्कूल थियो। मिडल स्कूल थियण खां पोइ उहो
हाई स्कूल थियो, अॻिते हली सिंध गवर्नमेंट उन स्कूल खे पंहिंजी कस्टडी वरितो। उहो हिन वक़्तु इस्लामिया हाई स्कूल जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंमें हज़ारे शागिर्द फैज़ाब थी चुका आहिनि ऐं अञा पढ़नि पिया था। मोहम्मद हसन पौड़ साहब जी जेके ख़िदमतूं हुयूं हिते असांजे तालुके खिप्रो जे लाइ, उहे कंहिंखां ॻुझूं न आहिनि। उहे अॼु बि जेके ज़ाहिर आहिनि उहे इस्लामिया हाई स्कूल खिप्रो जे रूप में आहिनि, गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिप्रो जे रूप में आहिनि। ऐं उनखां अलावा मलूक पौड़ जे ॻोठ में जेको स्कूल्स हूंदो उहो हूंदो। मौलवी मोहम्मद हसन पौड़ साहिबु पंहिंजे हणा वणा उते जा जेके मुखीर हज़रात हूंदा हुआ उन्हनि खां डोनेशन्स कराईंदो, उतां खां चंदो कराए करे ॿारनि खे उते रिहाइश कराईंदो, ॿारनि जेको खाधे पीते जो बंदोबस्तु कराईंदो, जेके ॿाहिरि जा परे जा शागिर्द ईंदा हुआ। अरसी तकरीब खे सिकी लदो रायमो फ़कीर दीन मोहम्मद कुंभर, हसीब कानियो, उस्ताद लिगारी, डॉक्टर अता मोहम्मद चानियो, कायम सोलंगी, मोहम्मद सादिक कुंभर पिणु ख़िताब कयो। जॾहिं त मोहम्मद जुमन गज्जू आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो ऐं मोहम्मद जुमन कुंभर कंपेयरिंग जा फ़र्ज़ अंजाम ॾिना। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।